के महबूस आदि में कभी मुख्तसर अंदाज में अल्लाह जी ज़ात में पानी सारी सुञाण में पानी कैफियत बयान फरमाई। अज का असां आयत पढ़ी आहे उनमें अल्लाह ताला फरमायो आहे उदूनी अस्तजिब लकुम। हज़रत इमाम जाफर सादिक रहमतुल्लाह अलैहि फरमायो टे ॻाल्हियूं जेके अॻियनि नबियनि खे मिलियल हुयूं उहा हिन उम्मत खे अल्लाह ताला इनायत फरमाई। अॻ में उहे नबियनि खे मिलंदियूं हुयूं ॿियनि खे न मिलंदियूं हुयूं पर हुज़ूर जी बरकत सां हिन उम्मत खे बि उहे टे ॻाल्हियूं मिली वियूं हुयूं जेके नबियनि वारियूं। उन मां हिकिड़ी ॻाल्हि अॻे नबियनि खे चयो वेंदो हो इफ़अल वला हरज, तूं दीन जो कमु कर, तो ते तंगी न आहे, जहिड़े अंदाज़ में करे सघे कर। ईअं ई हिन उम्मत खे चए पियो वला हरज, नबीअ जी उम्मत ते बि कोई हरज कोन्हे। ॿी नमाज़ नथो पढ़ी सघे त वेही पढ़े, तंगी न आहे। वेही नथो पढ़ी सघे त सुम्ही इशारनि सां पढ़े, तंगी न आहे। पाणी न आहे त तयम्मुम करे, तंगी न आहे। बीमार आहे त रोज़ा कदा करे, का तंगी कोन्हे। इंतहाई कोड़ो आहे त फिदियो ॾे। अदीन युसरुन, हुज़ूर फरमायो मुंहिंजो दीन सवलो आहे, हिन में तंगी न। पैसा आहिनि त हज ते वञे, न आहिनि त परवाह न आहे, उहो रब हिते बि मिले थो। इख़लास सां सचाईअ सां रब जे अॻियां हिते बि को माण्हू झुके त हुनजी हिते बि सभु कुझु मिले थो। हिन दीन में तंगी न आहे। या नबियनि खे चयो वेंदो हो त तव्हां ते तंगी न आहे, उहा ई ॻाल्हि हिन उम्मत खे बि चई वई त तव्हां ते तंगी न आहे। ॿी ॻाल्हि त अॻ में नबी पंहिंजी उम्मत जा शाहिद हूंदा, जंहिं लाइ भलाईअ जी शाहिदी ॾियनि त उहे जन्नती बणिजी वञनि, जंहिं लाइ बुराईअ जी शाहिदी ॾियनि त उहे जहन्नमी बणिजी वञनि। इमाम जाफर सादिक रहमतुल्लाह अलैहि फरमायो हिन उम्मत खे बि अल्लाह ताला शाहिद बनाए। वसितल तकूनु शुहदा अलन्नास, ऐं उम्मती मुहम्मदिया तव्हांखे असां विच थरो बनायो ऐं दुनिया जे लाइ शाहिद बनायो आहे। तव्हां रब जी शाहिदी बि ॾियो त तव्हां जंहिंजे लाइ भलाईअ जी शाहिदी ॾींदो उहो भलो थी वेंदो। हुज़ूर जन कचहरीअ में निकिता, हिकिड़ो जनाज़ो गुज़रियो। साहबा चयो त साईं तमामु भलो माण्हू हो, मरी वियो वीचारो जेको तमामु भलो सुठो माण्हू हो, पाड़े वारनि सां भलाई कंदो हो, अबे अम्मा जो फरमा बरदार हो, साईं महिमान नवाज़ हो। हुज़ूर जन उन जी तारीफ़ ॿुधी फरमायो वजबत, वाजिब थी वियो। वरी ख़ामोश थी विया। कचहरीअ में ॿी का ॻाल्हि हली। उन ॾींहं या ॿिए ॾींहं वरी साॻियो जनाज़ो उनजे उन वांगुरु ॿियो गुज़रियो। वरी साहबा तारीफ़ जे बजाय उनजी शिकायत कई, भई माण्हू भलो कोन्हे, पाड़े खे ईज़ाईंदो, मरण वारो, अबियन सां सुठो सलूक न हो, महिमाननि जो ख़ासि ख़्यालु कोन कंदो हो। हे एॾो चङो माण्हू न हुयो। वरी बि हुज़ूर जन फरमायो वजबत, वाजिब थी वियो।
साहबा अर्ज क्यों साईं पेरे दफ़े भी तव्हां चयो वजबत वरी अॼु बि चओ था पिया हिन जनाज़े जी ॻाल्हि ॿुधी वजबत छा मतिलबु पाण फरमाऊं अल्लाह ताला तव्हां मुंहिंजी उम्मत खे शाहिद बनाए रखियो आहे जंहिंजी तव्हां तारीफ़ कई उन्हीअ जे लाइ जन्नत वाजिब थी वई वो बुरो हो या भलो हो तव्हांजी तारीफ़ ॿुधी रब शाहिदी तव्हांजी लिखी छॾी उन लाइ जन्नत लिखी ऐं जंहिं माण्हूअ जी लाइ तव्हां शिकायत कई बुराई ॿुधाई उन माण्हूअ जे लाइ जहन्नम वाजिब थी वई तव्हांजी शाहिदी क़बूल थी वई उज़कुरू मौताकुम बिल खैर वाजे मोहलनि खे भलाई सां यादि कंदा बुराई सां यादि न कयो तव्हांजी शाहिदीअ जे करे उनजी मग़फ़िरत थी वञे इमाम जाफ़र सादिक़ फरमायो टे ॻाल्हियूं नबियनि वारियूं हिन उम्मत खे बि मिलियूं तव्हांजे दीन में तंगी कोन्हे इहो जुमिलो में नबियनि खे चयो वेंदो हो तव्हां पंहिंजी उम्मत जे मथां शाहिद आहियो इहो नबियनि जे लाइ जुमिलो हुयो इहो ई जुमिलो हिन उम्मत खे बि चयो वियो त तव्हां उम्मती पंहिंजनि माण्हुनि जे मथां शाहिद आहियो टी ॻाल्हि रब साईं नबियनि खे चवंदो हो त उदूनी मूंखे पुकारियो जॾहिं का मुश्किल अचे घबराइजो न परेशान न थिजो मां रब तव्हां सां गॾु आहियां तव्हां मूंखे पुकारजो मां तव्हांजी दुआ ॿुधंदुसि तव्हांजी मुश्किल हल कंदुसि तव्हां मुंहिंजे दीन जो कमु कंदा रहो नबियनि खे चयो वेंदो इहो ई जुमिलो हिन उम्मत खे बि चयो उदूनी अस्तजिब लकुम ऐ नबीअ जी उम्मतियो ऐ हुजूर जा उम्मतियो ॿुधी छॾियो तव्हां बि जॾहिं मूंखे जंहिं बि जाइ ते जंहिं बि मकान ते जंहिं बि ज़बान में सॾींदो मां रब तव्हांजी ज़रूरु ॿुधंदुसि इहा हिन उम्मत खे मुयसर थी तव्हां कंहिं बि पीर साहिब ॾे वेंदव त टाइम वठिणो साईं फ़ैसिलो कॾहिं कंदा तारीख़ ॾींदो टाइम ॾींदो वक़्तु मुक़ररु थींदो उन खां सवाइ ईअं न मिलंदो साईं काथे कंदव कंदकोट जे बंगले में दड़ीअ जे करमपुर जे बंगले में काथे फ़ैसिलो थींदो वो जाइ बि ॿुधाईंदो उन खां सवाइ ॿी जाइ ते तव्हांजो कमु न थींदो पर रब जी ज़ात फरमायो बाना मुझे मिलण जी चाबी तू बाने जे हथ में आ मां वटि न तोखे ॾेई छॾी अथमि जॾहिं चाहे जहिड़े वक़्तु चाहे जहिड़े ॾींहुं चाहे राति चाहे सुबुह चाहे शाम चाहे जॾहिं बि तुंहिंजी दिलि में मुंहिंजो ख़्यालु अचे तूं बरकातूं नफ़िल पढ़ी दखिण मां कूड़ा आणे मुतवजे थी मां दरवाज़ो ते मां खोले छॾींदुसि सुभान अल्लाह न ज़मानो न वक़्तु न जाइ अल्लाह ज़मान खां बि पाक आहे त मकान खां बि पाक वो हर जाइ अहिड़ो रब त मां सम्झां थो हिकिड़ो अल्लाह वारो चवे दुनिया में पीर त ॾिठासीं पर पहरेदार उन्हनि जा नौकर हूंदा खाननि जा पीरनि जा वॾेरनि जा पीरनि जा पहरेदार नौकर मुरीद थींदा आहिनि पर असांजो रब अजीब आहे उनजो हिकिड़ो नालो आहे रकीब
रकीब जी माना है निगाहबान, यानी मां पांजे पानन के सुमाए करे चौकीदारी करणवारो निगाहबानी करणवारो मां अल्लाह बानो तो पियो अल्लाह निगाहबानी एड़ो रब काथे थींदो जे चाबी तव्हां मुलाक़ात जी तव्हांखे ॾेई छॾे त तव्हांजे हथ में आहे जॾहिं तव्हां इस्तेमालु कयो मुलाक़ात तव्हांजे हथ में ॾेई छॾे उन खां अलावा माण्हू सुतो पियो हूंदो आहे दिलि जिगर गुर्दा हलंदा पेशाब खांदो पियो हूंदो आहे दिलि धड़धड़ पई कंदी आहे माण्हूअ खे ख़बर कोन्हे हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ी औरत आई चइसि मुंहिंजो मुड़ुसु शादी थो करे मुंहिंजे मथां पहाड़ थो विझे चए छा पोइ हुनखे इजाज़त आहे पहाड़ विझण जी हुनखे इजाज़त आहे क़ुरान शरीफ़ में हुनखे अल्लाह ताला फरमायो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाइ मसना व सुलास व रुबा शादी कयो ॿ ॿ टे टे चार ताईं इजाज़त त माई चवण लॻी साईं मां बुरके में पर्दे में वेठी आहियां सभु पखा बंदि कंदे तॾहिं कुझु हलंदई पखा बंदि कर पखा बंदि कंदे त हू लोड आहे न ॿ टे हला थोरो अॻिते सुरी अचो अॻिते सुरी अचो माई चवण लॻी साईं मां बुरके में वेठी आहियां पर्दे में वेठी आहियां मां पर्दो परे कयां मुंहिंजो हुस्न तूं ॾिसे मुंहिंजो जमाल ॾिसे मुंहिंजी सूंहुं ॾिसे न त तूं चवंदे अहिड़ी माई जंहिंजे घर में हुजे हुन ते पहाड़ विझणु ग़लति मां एॾी हसीन आहियां इहो जुमिलो जो ॿुधो हज़रत जुनैद बगदादी त रोई पियो माण्हुनि चयो साईं तव्हां छो था रहो फरमाओ जीअं ही माई थी चवे न मां पर्दो परे कयां मां पंहिंजो हुस्न ॾेखारियां जंहिंखे मां जहिड़ी हुजे त उहो ॿिए पासे तके ई न ईअं ई मुंहिंजो रब मूंखे चवे थो पियो त जुनैद मां पर्दो परे कयां पंहिंजो हुस्न ॾेखारियां त मूं जहिड़ो रब जंहिंखे मिलियो आहे उहो ॿिए पासे ॾिसण जे लाइ ख़्याल ई पैदा न करे इन ते माण्हू त सभिनी सॼी काइनात जो हुस्न उन रब में इन्नल्लाह जमील युहिब्बुल जमाल रब सॼी दुनिया खां हसीन आहे निगाहबान आहे पंहिंजे ॿारनि ते वॾो महिरबान ऐं रहम आहे अहिड़े रब खे माण्हू छॾे ॿिए पासे कीअं थो सघे चवंदा कारून मूसा अलैहिस्सलाम जे दौर में वॾो खज़ाननि जो मालिक कारून एतिरो जो क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमायो उनजे खज़ाननि जूं चाबियूं छड़ो वॾा वॾा उठ खणंदा हा छड़ो चाबियूं माना एतिरा उनजा खज़ाननि जा कोठा एॾो वॾो नवाब अल्लाह जे नबीअ सां दुश्मनी रखे पैसो बचाए न सघियुसि तोहमत ऐं नाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते त नऊज़ बिल्लाह हिकिड़ी औरत बदकार वठी आयो त इन बदकार माईअ खे पैसा ॾेई हिन जे मथां इल्ज़ाम लॻायो अल्लाह ताला पंहिंजे नबीअनि ते मामूली इल्ज़ाम बि बर्दाश्त न कंदो आहे उनजी सफ़ाई थी वई माईअ जे पेट मां ॿारु जेको आयो हो उन ॿार ई ॻाल्हायो त मां फलाणे जो पुटु आहियां मूसा जो न आहियां
माए भी शर्मंदी थी वही। मूसा अलैहिस्सलाम उनखे पिटियो। वो खजानन सूदो अल्लाह ताला फरमा खसफना बिल अर्ज़, असां उनखे ज़मीन फाड़े छॾी से खजाने सूदे ज़मीन में अंदर गेब हो अंदर हले वियो ज़मीन में। जॾहिं ज़मीन उनखे अंदर छिकियूं पई वञे तॾहिं पियो चवे मूसा। मूसा अलैहिस्सलाम नमाज़ पढ़े वेठो। वो सॾे पियो मूसा। मूसा अलैहिस्सलाम नमाज़ पढ़े वेठो। 4-5 दफ़ा उन सॾ कया मूसा, पर मूसा अलैहिस्सलाम पर्दे न ॾिनी। भल ज़ालिम वञी गर्क थी हाणे गर्क थी वियो। वही आमद सूए मूसा अज खुदा। मूसा अलैहिस्सलाम ने वही आई। मूसा तो के सद पियो करे आखिरी वक्त में दाम करे पियो सद करे तो मुखे माफी दे। तू नमाज न पियो छड़े को न पियो दे सर मां तो जी गाल मथे कई पर जे कदे मां रब के सदिया तब मेरे सद सा माफी दे सदिया। सुभान अल्लाह। और रब एदो करे बेशक मां एले रब जे हुंदे बे पासे तवज्जो ए बोलले मानन के समझो तन त ये शायद वधिक रहम दिल पीर वधिक रहम दिल न पीरन जे दिल में रहम विझण वारो, अब्बे जे दिल में रहम विझण वारो, अम्मा जे दिल में रहम विझण वारो भी अल्लाह। व हुवा अरहमुर राहिमीन। हजरत अय्यूब अलैहिस्सलाम फरमाया रब्बी इन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। रब मूंखे ॾाढी तकलीफ़ रसिया। अब वो भी रहम कंदो आहे, अदो भी रहम कंदो आहे, पंहिंजा भी रहम कंदा आहिनि, दोस्त भी रहम कंदा आहिनि, पर रब तूं सभिनी रहम करण वारनि खां वॾे में वॾो रहम करण वारो, पीरनि बुज़ुर्गनि खां भी वॾो रहम करण वारो रब तूं। रहम जो ख़ालिक़ रहमान रहीम। उन पंहिंजे ॿारनि खे मायूस न कयो आहे। कुरान शरीफ में फरमाई इन्नी लग़फ़ारुन लिमन ताब व आमना। काबतुल्लाह ते ये आयत लिखी पई गले ओ बाना केॾा भी जुर्म करे अचे, केॾा भी ॾो खणी अचे, इन्नी ग़फ़ारुन लिमन ताब। जेको तौबा करे मुंहिंजे दरवाज़े ते मोटी आयो मां बार बार माफ़ी ॾियण वारो ग़फ़ार आहियां। बार बार पंहिंजे पान ते ॾिसे थो। हदीस में ईंदो आहे पानो ग़लती कंदो आहे, सुबुह जो ग़लती कंदो आहे, राति ताईं इंतज़ार कंदो आहे त माफ़ी वठे त लिखोसीं न। राति जो सॼे जो ग़लती कंदो आहे त असुर ताईं तकींदो आहे त पानो माफ़ी वठे त लिखोसीं न। मां वॾो माफ़ करण वारो ग़फ़ूर आहियां। अहिड़े रब खे बुलाए माण्हू ॿिए पासे तके, माण्हू ॿियनि खे सम्झो आहे त ही रहम वारा, इहे असांजो पुकार ॿुधंदा। वहुम अन दुआइहिम गाफ़िलून। क़ुरान में चई जन भी तव्हां मूंखां सवाइ ॿियनि खे सॾियो था, उहे तव्हांजे दुआउनि खां गाफ़िल। न कलंदर खे तव्हांजी दुआउनि जो पतो, न पिटाईअ खे ख़बर, न पीरनि फ़क़ीरनि खे पतो, न उहे तव्हांजी ज़बान सम्झनि। अबा को बलोचीअ में छॾे, को सिंधीअ में छॾे, को उर्दूअ में छॾे, को दरावड़ीअ में छॾे, को संस्कृत में छॾे, को हिंदीअ में छॾे, को बागड़ीअ में छॾे,
आज हज़ारे ॿोलियूं को इंग्लिश में सॾे, को अरबीअ में सॾे, को अजमीअ में सॾे। रब फरमाओ इन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम लजतमऊ अला सईदिन वाहिदिन फसअलूननी फअतैतु सुअलहुम। अव्वल खां वठी आखिर ताईं सभु माण्हू, आदम खां वठी क़यामत ताईं सारी इंसानियत, सारा जिन हिकिड़े ई मैदान ते रब जी ज़ात फरमाओ जमो थियनि। फसअलूननी को जुदा जुदा ज़रूरतूं मूंखां घुरनि। को पुटु घुरे, को धीअ घुरे, को ज़ाल घुरे, को नौकरी घुरे, को ज़मीन घुरे, को मशीन घुरे, हज़ारे मतलब आहिनि। चए थो सबको पंहिंजो पंहिंजो मतलब घुरे, पोइ मां उन्हनि सभिनी खे मतलब पूरा करे ॾियां त मुंहिंजे ख़ज़ाने मां एतिरी बि कमी न ईंदी। जीअं समुंड में सुई विझी ॿाहिरि कढो त समुंड में पाणीअ जी कमी न अचे। एॾो करीम, एॾो ख़ज़ाननि वारो दुनिया जा ख़ज़ाना खुटी वेंदा। इन्नहु मफ़ातिहुल ग़ैब, रब फरमा सभु चाबी मूं वटि आहिनि ग़ैब जी, सभु ख़ज़ाना मूं वटि। पुटनि जा ख़ज़ाना, ज़बाननि जा ख़ज़ाना, शक्लनि जा ख़ज़ाना, उज़वनि जा ख़ज़ाना। हज़ारे माण्हू निकिरंदा अचनि था, को उज़ो खुटे थो, ॾिसो केतिरा। ऐं हर हिक जी शक्ल जुदा जुदा ठाहे थो, शक्लनि जा ख़ज़ाना। रब से फरमाओ उदऊनी अस्तजिब लकुम, ऐ बानाओ मूंखे पुकारियो, मां तव्हांजी दुआ ज़रूर ॿुधंदुसि, तव्हांजी दुआ कॾहिं बि रद कोन कंदुसि। तव्हां क़ुरान में वाइदो लिखियो। बाक़ी सुवाल थींदो, रब खे पुकारींदा आहियूं असां, असांजूं काफ़ी दुआ पूरियूं न थियूं। माण्हू घुरंदा आहिनि, जेको तूं सम्झो न आहे पूरियूं करण वारो, पर हुनजे पूरे करण जो तरीक़ो कोन्हे। ॿार तव्हां खां सभु शइ घुरंदो आहे, पोइ तव्हां सभु ॾींदा? ॿार जेकॾहिं ब्लेड, बेसम्झ ॿार ब्लेड घुरे, चाकू घुरे, सम्झो था त हिन जे लाइ नुक़सानकार आहे, त तूं हुनजे बजाय हुनखे को खेॾणो वठी ॾींदे, को खेॾणो बाल वठी ॾींदे? अदा हे न हिन तव्हांखे त बेसम्झीअ में कॾहिं माण्हू रब खां पंहिंजे नुक़सान वारी शइ घुरंदो आहे, रब उनजे बदिलो का ॿी शइ ॾेई छॾींदो आहे। हे सम्झंदो आहे शायदि मुंहिंजी ॻाल्हि पूरी न थी, पर नथो हुनखे सम्झे पियो, नथो वारी ॻाल्हि तो हुनजे लाइ तबाही, इन करे मां तोखे बदिलाए ॾिनो। कॾहिं वरी अल्लाह ताला मुसीबत टारे छॾे। हदीस में ईंदो आहे मुसीबत ईंदी पई हूंदी आहे मथां तक़दीर में, पोइ माण्हू दुआ घुरंदो आहे फलाणी शइ मूंखे मिले,